हिन वीडियो ज़रिए मैसेज ॾियणु चाहियां थो उन्हनि सभिनी शागिर्दनि खे ऐं वालिदैन जे लाइ त जिन बि रिसेंटली पोएं हफ़्ते में उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादूअ में ऑनलाइन जे ज़रिए दाख़िला वरिती आहे। उन्हनि मां काफ़ी सारनि शागिर्दनि अञा ताईं पंहिंजी ओरिजिनल मार्कशीट ऐं ॿिया डॉक्यूमेंट्स जमा न कराया आहिनि। जीअं त हैदराबाद बोर्ड जे तरफ़ां असांजी इनरोलमेंट हली रही आहे ऐं असीं इनरोलमेंट तेसि ताईं नथा भरे सघूं जेसि ताईं शागिर्दनि जा घुरिबल सर्टिफिकेट असां वटि मौजूदु न हूंदा। ऐं हिकु शइ वरी रिपीट करणु चाहियां थो त उहे सभई शागिर्द जिन पोएं हफ़्ते में असां वटि दाख़िला वरिती आहे या उहे शागिर्द जिन अॻु में असां वटि प्रोसेस ऑनलाइन प्रोसेस तहत दाख़िला वठी चुका आहिनि, उन्हनि मां असां वटि तक़रीबन 70 खां वधीक शागिर्द अहिड़ा आहिनि जिन जूं ओरिजिनल मार्कशीट ऐं ॿिया डॉक्यूमेंट जमा न थियल आहिनि, जंहिंजे करे असां उन्हनि जा इनरोलमेंट फार्म नथा भरे सघूं। प्लस में उहे जेके हाणे रिसेंटली पोएं हफ़्तनि में जिन दाख़िला वरिती आहे उन सभिनी खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजा डॉक्यूमेंट जमा करायो, छो त इनरोलमेंट जी डेट गुज़रण खां पोइ उहे सभई शागिर्द जिन जी जेको आहे सो दाख़िला फ्री में आहे, इनरोलमेंट फ्री में आहे, उन्हनि लाइ हैदराबाद बोर्ड जे तरफ़ां फ़ी लागू थी वेंदी। त पंहिंजे पाण खे उन फ़ी खे बचाइण जे लाइ सभिनी शागिर्दनि खे हिदायत कयां थो त महिरबानी करे पंहिंजा डॉक्यूमेंट्स जमा करायो त जीअं अव्हांजी इनरोलमेंट आराम सां थी सघे। ऐं उहे सभु शागिर्द जेके हिन मौसम में बि हींअर जीअं त मौसम बहितर आहे ऐं उन जे लाइ असांजा क्लासिस बि हली रहिया आहिनि, त हिकु दफ़ो ॿीहर उन लाइ बि इहा हिदायत आहे त महिरबानी करियो अव्हांजा क्लास हली रहिया आहिनि, अव्हां पंहिंजो वक़्तु ऐं तालीम खे ज़ाया न कयो। पाकिस्तान ज़िंदाबाद।